तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। हिन वक़्तु LBOD सिमकोट बीर जान मोहम्मद खां ॾखण तरफ़ 5 किलोमीटर नज़दीक रहीम यार खान नोतकाणी खां उत्तर तरफ़ 2 किलोमीटर LBOD सिम खे पुराण जी चाड़ मां नवकोट बाईपास बटारो साम्हूं लॻल 250 फुट गारो पाणी जो रुख नवकोट बटारो फांट जे तरफ़ गारो बंदि न थियो त कुझु ॾींहं कल्हो ई अंदरि पाणी पहुची वेंदो। गारे खे बंदि करण लाइ हेलीकॉप्टर जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत में दम न आहे। गारे खे हिन वक़्तु 10 कलाक थी विया, को बि चूंडियल नुमाइंदो न पहुतो। गारो तेज़ी सां वधणु लॻो। गारे लॻण खां पोइ LBOD खे 2 फुट लाथ। हिन वक़्तु रिपोर्ट ॿिए पासे तेज़ बरसाति वक़्फ़े सां बि जारी। रस्तो न हुअण वॾी तकलीफ़ सां गारे वारे हंधि पहुतासीं। उते रस्तो न हुअण करे चूंडियल नुमाइंदनि जो पहुचणु मुश्किल। ॿिए पासे रहीम खान नोतकाणी जो रोड पाणी जी लिपेट में अची वियो। पाणी राति जो बटारो क्रॉस करे फांट जे हंधनि में दाख़िल थी वेंदो।